बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं आहियां अता हुसैन सुमरो ऐं अव्हांखे पंहिंजे डिजिटल चैनल ते ख़ुशामदीद चवां थो पियो। त इन कुझु ॾींहंनि खां वठी अव्हां सोशल मीडिया ते ख़ासि तौर ते असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी में पाणी जे हवाले सां तमामु घणा जेके इशूज़ आहिनि उहे हाईलाइट थींदे तव्हां ॾिठा हूंदा। पाणी जेका ख़ुदा जी हिकु अहम नेमत आहे ऐं जॾहिं उहो पाणी ज़हरीलो बणिजी वञे जंहिंसां असांजी आवाम जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जकिड़िजी वञे थी पई, सो उहा रहमत जी बजाए ज़हमत बणिजी वञे थी पई। सो उन सिलसिले में डिस्ट्रिक्ट घोटकी बार जा सदर आहिनि साईं शाहनवाज़ रसीद साहब, जंहिं हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कई आहे त डिस्ट्रिक्ट घोटकी जे अंदरि जेको बि जर आहे सॼो ज़हरीलो थी वियो आहे ऐं उन जे लाइ जेके असांजा अमलदार आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके हिते इंडस्ट्रीज़ आहिनि, फैक्ट्रीज़ आहिनि, उहे ज़िम्मेवार आहिनि। ऐं सो अॼु असां सां साईं शाहनवाज़ साहब ऐं साईं सोशल वर्कर साईं सुलेमान साहब बि मौजूदु आहिनि जेके इन हवाले सां तमामु घणो कमु कयो आहे। अॼु उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु त डायरेक्ट साईं अंदरि तव्हांखे मिलायूं था पिया। अस्सलाम वालेकुम सर। सभु खां पहिरियों त असांखे ॿुधाइजो त कहिड़ियुनि कारखाननि ते फैक्ट्रीज़ ते अव्हां जेको आहे CP फाइल कई आहे? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। मोहतरम अता हुसैन सुमरो साहब, तव्हांजी महिरबानी थिए। तव्हां घोटकी ज़िले जे इन जेको ज़िंदगी ऐं मौत जो इशू आहे पाणी वारो, छो त पाणी ज़िंदगी आहे ऐं पाणी खां सवाइ ज़िंदगी जो को वजूद न आहे। ज़िंदगी जो हिन धरती ते जॾहिं वजूद थियो हुयो उहो बि पाणी सां थियो हुयो। त हीअ धरती जेका आहे उहा बि 70% जेको आहे सो उहा पाणी ते बीठल आहे ऐं उन हवाले सां जेको पाणी आहे उहो असांजी ज़िंदगी जे लाइ इंतिहाई अहमियत रखे थो पियो। पर बदकिस्मती सां उहो जेको अहमियत वारो पाणी आहे, असांजो पीअण जो पाणी जो जेको ज़रियो आहे उहो आहे जर। घोटकी ज़िले में असांजो जर जेको आहे उहो असां वापरायूं था नलकनि जे ज़रिए, ट्यूबवेलनि जे ज़रिए, हैंडपम्प्स जे ज़रिए, मोटरनि जे ज़रिए। त असां खाइण पीअण में बि इस्तेमालु कयूं था, रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु कयूं था, हर शइ में असांखे उहो जर जो पाणी जेको आहे सो असां इस्तेमालु कयूं था। पर बदकिस्मती सां हींअर जेको असांजे घोटकी ज़िले जो जर आहे उहो ऑलमोस्ट उहो आर्सेनिक ऐं हैज़ार्डस थी वियो आहे। उन में तमामु घणो ज़हरीलो मादो जेको आहे सो उहो जर जे पाणी में मिली वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ रिसर्च थियूं आहिनि, टेस्टूं थियूं आहिनि। ऐं हिन में पाकिस्तान काउंसिल ऑफ रिसर्च ऑन वाटर रिसोर्सिस हिकिड़ो इदारो आहे, उन ते स्टडी कई आहे घोटकी ज़िले जे पाणी ते। जन इहो ॿुधायो आहे त घोटकी ज़िले जे पाणी जी जेका बैनुल अक़वामी मयार आहे, स्टैंडर्ड आहे WHO जो, उन जो आहे HQ1। HQ1 हिकिड़ी इक्वेशन आहे जेकॾहिं पाणी जी उहा लेवल आहे त उहो पाणी पीअण जे लाइक़ु आहे। जेकॾहिं उन खां मथे हूंदो पाणी त उहो पाणी पीअण जे लाइक़ु न हूंदो। त जॾहिं हिते घोटकी ज़िले में उन्हनि रिसर्च कई त इहो साबित थियो त घोटकी ज़िले जो जेको जर जो पाणी आहे उहो HQ+1 आहे, मोर देन 10 टाइम्स मोर देन 1, 10 टाइम्स मोर देन 1 जेको आहे पाणी जी घोटकी ज़िले जी जेका लेवल आहे, जेका नेशनल लेवल खां बि मथे आहे, जेको क्राइटेरिया पाकिस्तान जो असांजो रखियलु आहे पीअण जे पाणी जो, ऐं इंटरनेशनल लेवल खां बि उहो क्रॉस करे चुको आहे, जंहिंसां असांजो जेको पीअण जो पाणी आहे उहो ज़हर आलूद थी वियो आहे। ऐं उनजे करे असां वटि केतिरियूं ई मुहलिक बीमारियूं जनम वठनि थियूं पियूं, जीअं कैंसर थी वियो ऐं हेपाटाइटिस B ऐं C ऐं D जूं बीमारियूं, ऐं लिवर जो जेको आहे सो सिरोसिस, लंग्स जो सिरोसिस, ऐं किडनीज़ जो फेल्यूअर,
मादे जो जेको आहे सो उहो कैंसर जेको आहे ऐं चमड़ी जूं बीमारियूं उहे तमामु घणियूं असांजे ज़िले में उन्हनि जो मरीज़नि जो तादादु वधी वियो आहे। इन में सरकार ऑथेंटिक रिपोर्ट आहे, रिसर्च आहे, प्रूफ्स आहिनि जीअं ते तव्हां ही केस फाइल कयो? जी बिल्कुलु, उन जूं रिपोर्ट्स आहिनि जेके असां हाई कोर्ट ऑफ सिंध सखर बेंच में असां CP जेका दाख़िल कई आहे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी जे तरफ़ां। उन जो नंबर आहे 1075/2026। इन CP में असां उहे रिपोर्टूं हयूं आहिनि जंहिं ते ऑनरेबल हाई कोर्ट ऑफ सिंध बेंच सखर उन्हनि ऑर्डर पास कयो आहे। इन में जेको तव्हांखे मां ॾेखारे सघां थो पियो, ही 17/6/2026 जो ही ऑर्डर आहे ऑनरेबल हाई कोर्ट जो, जंहिंमें उन्हनि सभिनी इदारनि खां रिपोर्टूं कॉल कयूं आहिनि ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी खे इन पर्सन हाई कोर्ट कॉल कयो आहे। कॾहिं इन पर्सन उन्हनि जी कॉल आहे? इहा आहे साईं 7 तारीख़ ते, ईंदड़ 7 जेका जुलाई आहे उन ते इहा ॿुधणी रखियल आहे हाई कोर्ट में। छा सर इन्हनि जे लाइ को कानून वग़ैरह आहे जेकी ॾिसण इंडस्ट्रीज़ आहिनि, फैक्ट्रीज़ आहिनि, पोइ जेको उन्हनि जो वेस्ट आहे, ज़हरीलो पाणी आहे, उन कहिड़े तरीक़े सां उहो डिस्कार्ड करे सघंदा पिया? साईं बेसिकली असांजे घोटकी ज़िले जे जर जे पाणी खे मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त कल्ह काविश अख़बार जी रिपोर्ट उन जे फ्रंट पेज ते, मेन पेज ते काविश अख़बार सिंध जी वॾे में वॾी अख़बार उन जी सर्कुलेशन आहे। उन जे फ्रंट पेज ते ख़बर शाया थी आहे त सॼी सिंध जो पाणी उहो ज़हर आलूद थी चुको आहे 80%, जंहिंमें घोटकी ज़िले जो बि जेको आहे सो 80% उहो उन में रिपोर्ट थियो आहे। त असांजी सिंध सां गॾु जेको असांजो ही जेको आख़िरी ज़िलो आहे असांजे सिंध जो, उहो घोटकी सां बॉर्डर लॻे थो पंजाब सां बि, इंडिया सां बि। त असांखे ॿिनि तरहनि सां असांजे पाणी खे ख़राबु कयो वियो आहे। हिकु त पंजाब जे इंडस्ट्रियल जेको उन्हनि जी फैक्ट्रीज़ जेके आहिनि उन्हनि जो जेको वेस्ट मटीरियल अचे थो पियो, उहो असांजे घोटकी ज़िले जे तालके उबाड़ो जे मलूक वारी ऐं जेका हिकिड़ी देह आहे पंहिंजो देह कोन हिकु तालको ॾहरकी जेका आहे, उते मलूक वारो टोबो जेका तराई आहे, उते उन्हनि पंजाब जे फैक्ट्रियुनि जो जेको ज़हरीलो पाणी आहे उहो जेके उन्हनि उते पाइप हया आहिनि 24 डायामीटर पाइप जेके आहिनि 24 इंचनि जा डायामीटर पाइप जा उन्हनि हया आहिनि, जातां 600 गैलन पर सेकंड पाणी। 600 गैलन जी साईं, इहो इलीगल आहे, इहो बिल्कुलु इलीगल आहे। इंटर प्रोविंशियल जेके कानून आहिनि उन्हनि जी भञकड़ी आहे, सूबाई जेके कानून आहिनि उन्हनि जी बिल्कुलु भञकड़ी आहे। न सिर्फ़ु इहा भञकड़ी आहे पर इंसानी ज़िंदगियुनि सां इहो वॾो हिकिड़ो जेको अलमियो कयो पियो वञे पंजाब हुकूमत जे तरफ़ां। पंजाब जीअं त तव्हां असां सभु ॼाणूं था पिया त असांजे मुल्क में जेको सॼो निज़ाम हले थो उहो असांजो वॾो भाउ पंजाब उनजे ई तरफ़ उनजे हथां हले थो पियो। त उन्हनि छा कयो आहे, उन्हनि पंहिंजी फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी पंहिंजे इलाइक़े में छॾण जे बजाए या उनखे रिसाइकल करण जे बजाए असांजे उन्हनि घोटकी ज़िले मां हितां असांजे जेको असांजो ॾहरकी वारो असांजो जरवार मीरपुर इलाइक़ो आहे या सरदारगढ़ थी वियो, खानपुर महर, इहो हितां क्रॉस करे वेंदे रोड़ी सालेपट ताणी ऐं सांगड़ ज़िले ताणी इहो जेको आहे सो इहो पाणी इहो टपायो थो वञे पियो ज़हरीलो, जंहिंसां इहो असांजे जर में वञे थो। ऐं ॿियो नंबर असांजो जेके हिते मक़ामी फैक्ट्रियूं आहिनि, हिते हिकिड़ो मिंट तव्हांखे रोकींदो, छा इन में सर सिंध गवर्नमेंट छा निंड सुतल आहे? जेके असांजा जेके इदारा आहिनि छा उहे निंड सुतल आहिनि त उहो पाणी हेॾे अचे थो, असांजो पाणी बि साफ़ कोन था कनि ऐं उहो पंजाब जो ज़हरीलो पाणी बि सिंध में छोड़ कयो वञे थो। इहो सिधो सो ज़ुल्म आहे न। इन में तव्हां बख़ूबी तव्हां सम्झी सघो था त इहा सिंध हुकूमत जी नाअहली आहे। इहा सिंध हुकूमत जी न सिर्फ़ु नाअहली आहे पर ही मुजरमानी, ही उन्हनि जो जुर्म आहे। सिंध हुकूमत खे असांजे अवाम
उन चूंडियो आहे असांजे जान माल असांजी इज़तनि जो पाकिस्तान जे आइन 1973 जे मुताबिक़ उन्हनि खे असांजे हर शहरी जी जान माल जी हिफ़ाज़त करणु, असांजे ज़मीन जी हिफ़ाज़त करणु, असांजे वाहन जी हिफ़ाज़त करणु, असांजे दरियाहनि जी हिफ़ाज़त करणु, इवन असांजे समुंड जी हिफ़ाज़त करणु ऐं असांजे माहौलियात जी हिफ़ाज़त करण जो ज़िम्मो जेको आहे उहो सूबाई हुकूमत जो आहे ऐं उन सां गॾोगॾु उहो असांजे फेडरेशन पाकिस्तान जो ज़िम्मो आहे। सिंध सूबो जीअं त पाकिस्तान जे वफ़ाक़ जे इन में इकाई में अचे थो पियो, उन जे अंडर में अचे थो पियो ऐं पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन 1973 जे उन मुताबिक़ हले थो पियो। तंहिंजे करे जेतिरी इहा सिंध सूबे जे हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे एतिरी इहा वफ़ाक़ जी बि ज़िम्मेवारी आहे। सर ही जेको अवां CP फाइल कई आहे उहा ओवरऑल सिंध जे जेके डिफरेंट एरियाज़ आहिनि उन्ही जे पाणी जे हवाले सां या सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु घोटकी सां ई अवां CP फाइल कई आहे? असां जॾहिं ही CP असां फाइल कईसीं त हिते घोटकी ज़िले में असांजा रोज़ माण्हू 10 माण्हू असांजा मरनि पिया मुख़्तलिफ़ इन्हनि बीमारियुनि में, कैंसर में, हेपाटाइटिस B, C, D में ऐं लिवर फेल्यूअर में ऐं किडनीज़ फेल्यूअर में असांजा 10 माण्हू उहे मरनि पिया। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां त असांजो हिकिड़ो दोस्त आहे अशफाक़ मलिक वकील आहे, उन्हनि जी 8 सालनि जी न्याणी 8 सालनि जी न्याणी उहा बि इन हेपाटाइटिस D जे करे उनजो जेको आहे सो जेको लिवर आहे उहो फेल थी वियो ऐं उहा ज़िंदगी जी जंग हाराए वई। त अहिड़ा असां वटि माना नंढा ॿार जेके आहिनि उहे बि इन्हनि बीमारियुनि जो वर चढ़ी था वञनि पिया, उहे ज़िंदगी पंहिंजी विञाए वेहनि था पिया ऐं उन खां पोइ आउं चवां पियो त हर घर मां घोटकी ज़िले जो को अहिड़ो घर न हूंदो जंहिं को न को लाश, को न को माण्हू इन्हनि बीमारियुनि में न मोयो हुजे। अवां छा था सम्झो सर ही सखर हाई कोर्ट जी बेंच में अवां ही फाइल कई आहे पिटीशन, केतिरी उमेद आहे त असांखे जेको आहे बेनिफिट मिलंदो? इंशाअल्लाह ताला असांखे अदालत सगोरी मां मुकमल यकीन आहे, एतमाद आहे अदालतुनि ते। हिन वक़्तु पाकिस्तान में सिर्फ़ु अदालतूं ई आहिनि ऐं ॿियो मीडिया आहे जेके अवाम जो सहारो, अवाम जी उमेद आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला उन्हनि अदालतुनि मां मीडिया जे थ्रू जेको आवाज़ असांजो वञे थो उहो मथे उहे ॿुधो वेंदो ऐं अदालत सगोरी असांजे घोटकी ज़िले जे हक़ में, अवाम जे हक़ में हीउ फ़ैसिलो इंशाअल्लाह ताला उहो थींदो, छो त हीउ हिकिड़ो निज अवामी मसइलो आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां हिन CP खे असां सिंध लेवल ते बि हाणे जेका असांखे नॉलेज मिली आहे, इंफॉर्मेशन मिली आहे त ओवरऑल असांजे सिंध जो 80% पाणी जर जो ख़राबु थी चुको आहे त असां हिन खे ओवरऑल सिंध ताणी असां जेको आहे सो खणी हलंदासीं। हिन वक़्तु असां सां दानेश्वर कालिम नगार ऐं ख़ासि तौर ते पाणी जे हवाले सां तमामु घणी रिसर्च कंदड़ साईं सलेमान मार साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो सां ॻाल्हि पियो कयूं। अस्सलाम वालेकुम सर। सर खां पहिरियों असां अव्हांखे भलीकार चऊं था पिया। असांखे शार्टली इहो ॿुधाइजो सर, जॾहिं हीउ सोशल मीडिया जो दौरु आहे हींअर त आवाज़ जेको आहे उहो आल आए वञनि ताईं ऐं हर आम ऐं ख़ासि ताईं जल्दी पहुचे थो पियो, लेकिन अव्हां हीउ पाणी जो इशू जेको आहे उहो 1980s खां 90s खां अव्हां हाईलाइट कंदा अचो पिया, त उहो कीअं उन टाइम तव्हां हाईलाइट कयो ऐं कहिड़ी डिफिकल्टीज़ हुयूं ऐं उनखां पोइ बि इहा इम्प्रूवमेंट छो न अची सघी आहे? साईं गुज़ारिश आहे त साईं एडवोकेट शाहनवाज़ साहिबु तमामु बहितरीनु ऐं वक़्ताइतो ऐं शानदार कमु कयो आहे जेको हाई कोर्ट में पंहिंजो CP फाइल कई आहे। हीउ जेको ज़हरीलो ऐं ख़तरनाक पाणी आहे उन जे सिलसिले में ऐं असांखे तवक़ा आहे अदालत सगोरी खां त उनमें यकीनी तौर ते इंसाफ़ मुयसरु थींदो। हाणे गुज़ारिश इहा आहे त पहिरीं ॻाल्हि इहा तव्हांखे मां अर्ज़ु कयां त इहो जेको पाणी आहे इन जा मुख़्तलिफ़ जेके असबाब आहिनि। हाणे हिकिड़ो त जेको फैक्ट्री एरिया आहे, माड़ी पंहिंजो एनर्जी या माड़ी गैस कंपनी हुई उन वक़्त में, इहे या ॿियूं जेके FFC या एंग्रो वग़ैरह फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो किरदारु आहे त हीउ पाणी जेको ज़हरीलो आहे उहो कढी करे एवापोरेशन प्लांट ठाहिनि था जंहिंमें उहो पाणी पियो हुजे थो ऐं ॿियो ज़ेर ज़मीन उहो पाणी जेको आहे हेठि पाणी सां मिली करे बि जेको आहे सो मुज़र जेके वबाऊं आहिनि, बीमारियूं आहिनि, उनजो बाहिस बणिजे थो। त इहा हिकिड़ी खुलियल हक़ीक़त आहे। पर इन सां गॾोगॾु अलमियो इहो आहे त पंजाब गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट जे सहकार सां छा कयो त पंजाब जी जेका धरती आहे उनखे सिम खां बचाइण जे लाइ
पंजाब गवर्नमेंट हिकिड़े हिसास इदारे जे सहकार सां इरिगेशन स्कीम लॉन्च कई जंहिंखे सॾियो वेंदो आहे स्कार्प 6। अच्छा, ये कॾहिं सर स्कीम लॉन्च थी? ये असीं इन जी शुरूआत जेका आहे हिननि इनिशिएटिव वरिता 1985 में, पर इहा बाज़ाब्ता तक़रीबन 1999 में इहा शुरू थी वई। हाणे थियो ईअं त इहा स्कीम बेसिकली पंजाब जे यानी कि रहीमयार ऐं बहावलपुर अज़ला जो जेको एरियो आहे उनखे पंहिंजो हुतां जी हिकिड़ी कैनाल आहे अब्बासिया कैनाल, उहा इरिगेट करे थी, जंहिंजी कमांड एरिया आहे 12,67,000 एकड़। हाणे पंजाब गवर्नमेंट छा कयो त उन ज़मीन खे सिम ऐं कलर खां महफ़ूज़ बनाइण जे लाइ इहा स्कीम लॉन्च कई, जंहिंजो क्लियर ऐं वाज़े मक़सदु हो त उन धरती खे साफ़ बनाइण ऐं फर्टिलाइज़र बनाइण। अच्छा, हीअ अॻु में जेका तव्हां ज़िक्र कयो पिया 12 लख एकड़, इहा फर्टाइल लैंड? बिल्कुलु फर्टाइल लैंड। उनजो जो कुझु पोर्शन जेको आहे न उहो उनमें इहो सिम कलर जेको अची वियो, मतिलबु सेलाइन वाटर जेको आहे उहो अची वियो, उनजी जेका एग्रीकल्चर डिस्टर्ब थी, त हिननि छा कयो उनखे बहितर बनाइण जे लाइ हिननि छा कयो त हिकिड़ी स्कीम लॉन्च कई पंहिंजो हिसास इदारनि जे सहकार सां, उनजो नालो आहे स्कार्प 6। ऐं उन स्कीम ज़रिए हिननि छा कयो, उनजी बेस कैंप आहे चक नंबर 205 रहीमयार मंझि, उते इनजी बेस कैंप आहे। जितां हिननि इहो कमु लॉन्च कयो उते नंढा नंढा कैनाल ठाहिया जिनखे सेम नाला सॼो वञे थो। जी जी, सेम नालो। ऐं बिजली जो निज़ाम हिननि उते मुहैया करे, ज़मीन मां हिननि ट्यूबवेल लॻाया। ऐं हिन वक़्तु पंजाब जे अंदरि उन वक़्त खां वठी करे टिल दैट टाइम, मुमकिन आहे हाणे उनमें इज़ाफ़ो थियो हुजे, 514 ट्यूबवेल असीं पाण काउंट कया आहिनि। अच्छा, 514 ट्यूबवेल उहे डे नाइट हलनि था। उहो पाणी सिम वारो पाणी, ज़हरीलो पाणी कढी उन नालनि में विझनि था। उहे नाला अॻिते खणी करे पोइ मुख़्तलिफ़ जायुनि खां वरी वॾा नाला आहिनि उन मां इहे पाणी उहो डिस्पोज़ कनि था। हाणे हिते छा आहे त इहो पाणी सिर्फ़ु सिम वारो न आहे, हुन सां पंजाब जी जेको इंडस्ट्रियल एरिया आहे, इथानॉल इंडस्ट्रीज़ आहे, या उतां जा जेके फैक्ट्री एरिया आहिनि उन्हनि जो ज़हरीलो पाणी, केमिकल वारो पाणी, ख़तरनाक पाणी मुख़्तलिफ़ जायुनि खां, जीअं बाग बिश्ता, सादकाबाद तालुके जो इलाइक़ो, उतां खां हिन सेम नालनि में पाणी मिलायो आहे पाइप ज़रिए, या वरी पटण मुनारे जो मशहूरु इलाइक़ो आहे, तव्हां हाणे बि ॾिसी सघो था। अगेन मुंहिंजो सर क्वेश्चन नवां खां इहो ई आहे त छा जॾहिं इहा जेकी तव्हां चओ था स्कीम लॉन्च थी 1989 में, छा उहा फेडरल गवर्नमेंट जी परमिशन सां थी? बिल्कुलु इकनॉमिक में इहो वियो त मतिलबु इहा प्रोजेक्ट जेको आहे अप्रूव थियो, पर उन जा जेके आहिनि, छो त इहो मैटर जॾहिं पंजाब जो ज़हरीलो पाणी हलियो त मलुक वारी तराई खां जॾहिं हिननि 24 डाया जा 24 पाइप लाइन लॻाए सिंध में जॾहिं हिननि पाणी दाख़िल कयो त असां एतिराज़ु कयोसीं। अच्छा। ऐं उन वक़्त में इहो 88 जे ज़माने में मोहतरमा बेनज़ीर वज़ीर आज़म हुई शहीद, त इहा ॻाल्हि मोहतरमा जे इल्म में ॻाल्हि वई ऐं मोहतरमा वफ़ाक़ी कैबिनेट जी मीटिंग कॉल कई। उन मीटिंग में इहो मैटर डिस्कस थियो ऐं मोहतरमा बज़ात ख़ुदि सख़्ती सां हुकुम जारी कयो त बाबा इहो पाणी पंजाब में, पंजाब जो गंद पंजाब ते महदूद हुजे, सिंध कहिड़ो ॿियो कयो आहे, इहो पाणी सिंध में छो वञे? सिंध जो एग्रीकल्चर एरिया, सिंध जो इंडस्ट्रियल एरिया, या सिंध जो जेका चरागाह आहिनि उहे तबाह छो थियनि? लिहाज़ा मोहतरमा क्लियर ऐं वाज़े हुकुम ॾिनो त पाणी इहो बंदि कयो। पोइ पंजाब वारनि छा कयो त उन्हनि इहा जेकी स्कीम स्कार्प 6 आहे, इन जे पाणी खे डाइवर्ट करण जे लाइ हिननि पंजाब जे तहसील सादकाबाद जे चोलिस्तानी जेका पट्टी आहे, सहरा आहे, उन में 2 अदद एवापोरेशन पॉइंट, यानी हर माने उनजी एरिया आहे 26,000 एकड़, यानी ॿिनि जो 52,000 एकड़ ते मुश्तमिल हिननि पंहिंजा एवापोरेशन पॉइंट ठाहिया, जेके बेसिकली पंजाब जे चोलिस्तान में, पर सिंध जी बॉर्डर, यानी सिंध जे डिस्ट्रिक्ट घोटकी जे तालुके ॾहरकी जे देहपो नंबर 1 जे मलूक वारी तराई बट हिननि बंद ॿधी करे उते पाणी हिननि डाइवर्ट कयो। लेकिन उहो पाणी जेको आहे हिन जो फ्लो जॾहिं वधी वियो त हिननि छा कयो, इलीगली अनऑथोराइज़ हिननि उतां इहे 24 डाया जा 24 पाइप लॻाए करे उहो सिंध लाइ पाणी निकाल कयो, जेको पाणी उन वक़्त खां वठी करे, यानी कि 99 में इहा स्कीम लॉन्च थी वई। सही, 99 में इहा स्कीम लॉन्च थी वई, माना मुकमल थी वई। इन पंहिंजो कमु शुरू कयो त इहो हिननि पाणी सिंध लाइ डिस्पोज़ कयो, जेको पाणी साईं शाहनवाज़ साहिबु जीअं तव्हांखे ज़िक्र करे ॿुधायो त 600 गैलन
फी सेकंड जी रफ़्तार सां सिंध लाइ पाणी अचे थो पियो। अच्छा वधीक त हाणे सिंध में अचण खां बाद में ॾेरकी ताले के जो 1200 पट आहे, डिज़र्ट आहे, रेगिस्तान आहे, उनजा पंहिंजो इहे चरागाह सभु तबाह थी विया आहिनि, माल जा उते दुबड़ियूं थी वियूं आहिनि, लाइव स्टॉक जेका आहे उन में दलदल में फासी मरी वञे थी, उते इन्वायरमेंट जो मसइलो आहे, ह्यूमन जेका पॉपुलेशन आहे बुरी तरह डिस्टर्ब थी आहे, उनखां बाद में वाइल्ड लाइफ ॿियो टियों, उनखां पोइ इहे बीमारियूं इहे सॼियूं हाणे छा इहो पाणी सर 90s खां वठी हींअर ताईं उहो जारी आहे, बिल्कुलु जारी आहे सारी हालत एतिरा ई जीअं तव्हां चओ था पिया पर सेकंड जे हिसाब सां एतिरा ई गैलन मां अचे थो। बिल्कुलु आहे बिला मतिलबु पंहिंजो रोक टोक जे तसलसल सां इहो पाणी हले थो। हाणे छा थियो आहे त हिननि ॾेरकी खां निकिरी करे घोटकी ज़िले जो जेको आहे मीरपुर तालको थी वियो, खानपुर तालको थी वियो, भागसर पट वग़ैरह हितां निकिरी अॻिते मिक्स पट सॾिबो आहे, उतां खां थी करे हिन वक़्तु साले पट डिस्ट्रिक्ट सखर जो साले पट तालको आहे, उनजा पट जेके आहिनि रेगिस्तान जेके रेगज़ार जेके आहिनि उहे क्रॉस करे अॻिते वधे पियो थो। अच्छा ऐं इहो पाणी जेको आहे सो इंतिहाई ख़तरनाक आहे। हाणे असल में छा आहे त हीउ जेको इंडस्ट्रियल एरिया आहे उन्हनि में हेठि ज़ेर ज़मीन पाणी हली आयो त माण्हुनि जा ॻोठ सभु जेके डिस्टर्ब थिया आहिनि। हाणे इन्हीअ ज़हरीले ऐं गंदे केमिकल वारे पाणी जे करे इंसानी आबादी ते निहायती मुज़र निहायती ख़तरनाक असरात पिया आहिनि। ऐं मूं अर्ज़ु कयां त हिकिड़ी फिगर तव्हां सां शेयर कंदो हलां त सन 2004 जी ॻाल्हि आहे त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वटि हिकिड़ी पॉपुलेशन आई त उन वक़्त में तव्हांजे डिस्ट्रिक्ट घोटकी जी पॉपुलेशन हुई 12 लख। सही। त उन 12 लख में 2.5 लख जेके आहिनि माण्हू यरकान जे मर्ज़ मुब्तला हुया। इहा हिकिड़ी सर्वे रिपोर्ट तव्हां शेयर कयां थो पियो। सही। हाणे इहा फिगर ॿुधायां थो तव्हांखे 2004 जी ॻाल्हि आहे त अल्टीमेटली हाणे 2026 आहे। ऐं मां पता त ख़ुदि हिते इहो सर ॿुधाइजो जेकॾहिं ही 90s खां वठी इहो इशू हले थो, छा इन में असांजा जेके हितां जा लैंड लॉर्ड आहिनि या चूंडियल नुमाइंदा आहिनि या जेके इन सां रिलेटेड अथॉरिटीज़ आहिनि उहे चाहे गवर्नमेंट सां वास्तो रखंदा हुजनि या इवन आम आदमी हुजनि, उन्हनि कॾहिं आवाज़ु पंहिंजो न उथारियो? सही अर्ज़ु आहे त उन में इहो थियो त उन वक़्त में मरहूम अहमद अली ख़ान पिताफ़ी एक्स MPA हुयो, छो त अब्दुल्ला शाह जी वॾ वज़ारत हुई, उन में मरहूम अहमद अली ख़ान पिताफ़ी जेको आहे उन बिल्कुलु आवाज़ु उथारियो। ऐं उन वक़्त में पोइ छा थियो त अहमद अली पिताफ़ी साहिबु आवाज़ु उथारियो, उनखां पोइ त MPA हुई नसरीन चांडियो, उन जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ी करारदाद पेश कई सिंध असेंबली में, ऐं जंहिंजे बुनियाद ते पंहिंजो सिंध गवर्नमेंट मुतारिक थी त असांजे इन इलाइक़े में उन वक़्त में कैबिनेट जा मतिलबु छा आहे त मिनिस्टर हुयो एरीगेशन मिनिस्टर ज़फ़र लगर साहब, उहो ऐं अहमद अली ख़ान पिताफ़ी ऐं जा मुमताज़ ॿाहिरि फॉरेस्ट मिनिस्टर हुयो, ॿेले खाते जो मिनिस्टर हुयो, इहे गॾिजी उते आया, हिननि विज़िट करे हिन रिपोर्ट ॾिनी। पोइ सिंध गवर्नमेंट इन मामले ते जेको आहे सो अहिड़ो मतिलबु छा आहे त ख़ातिर खां को तारक कोन वरितो, तारक उनजा जेकर अगरि वरितो हुजे हा त उनजा असरात ऐं मुज़बरात साम्हूं कोन आया। अच्छा, ऐं हिकिड़ी ॿियो बि ॿुधण में आई आहे शइ, उहा अवां असांखे वधीक जेको आहे उहो जस्टिफाई कंदा हुआ, छाकाणि तव्हां ग्राउंड रियलिटीज़ खे बख़ूबी ॼाणो था पिया, छा असां वटि जेके डिफरेंट फैक्ट्रीज़ आहिनि इंडस्ट्रीज़ आहिनि उन जो जेको ज़हरीलो पाणी आहे डीप टेक ऑयल खणी चऊंसि पाण, उहे खोटे करे छा उहो ज़हरीलो पाणी जर सां डायरेक्ट उहे मिलाइनि था पिया, इन में का सदाकत आहे? उन में से अर्ज़ु इहो आहे त हाणे जीअं माड़ी एनर्जी कंपनी आहे उनजा 152 वॉइल्स आहिनि, नंढा वॾा जेके मिलाए करे 152 वॉइल्स आहिनि, उनजी खोटराई में हिननि जो तरीक़ेकार हज़ार जिथे गैस निकिरे थो उते पाणी बि निकिरे थो। सही। त उन पाणी जे लाइ हिननि जेको आहे सो डायरेक्ट पाणी सर जेको आहे उहो तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उन वॉइल्स में हिननि नंढा नंढा पॉन्ड ठहिया आहिनि, एवापोरेशन पॉन्ड। अच्छा। उन में रबड़ प्लास्टिक जूं जेके आहिनि शीटूं ॾेई करे उन्हनि पाणी उते छॾियो आहे, छो त उन शीट ॾियण जो हिन जो मक़सदु इहो आहे त जीअं पाणी अंदरि ज़मीन में न वञे, उहो पाणी उते रहे थो, उनखां पोइ पाणी बुख़ार जी सूरत में उॾे थो, ऐं बक़ाया पाणी जेकर एक्सेस थिए थो त हाणे हिननि जेका हिकिड़ी ठाही आहे प्लानिंग उहा इहा आहे त मुख़्तलिफ़ जेके आहिनि वॉइल आहिनि उनजे अंदरि हिननि इंजेक्शन वॉइल खोटिया आहिनि। सही। इंजेक्शन ऑयल मीन्स उहो पाणी एक्सेस टैंकर में भरे करे उन मुख़्तलिफ़ जायुनि ते आहिनि त उन ऑयल में पुॼाइनि था, उतां वरी उहो साॻियो पाणी साॻी ज़मीन में पोइते मोकिलनि था, इंजेक्ट कनि था। हाणे यकीनी तौर ते उन पाणी जा केतिरा नुक़सानात आहिनि या जेके उनजा असरात आहिनि अल्टीमेटली हूंदा कीअं न हूंदा, छो त उहो पाणी बि इन्वायरमेंट ते जेको असरअंदाज़ थिए थो। बाक़ी इहो आहे त इहे शयूं जेके आहिनि वारी महिरबानी जेकी तव्हां सां शेयर कयां पियो, इंशाल्लाह तव्हां सां राब्ते में रहंदासीं ऐं इहे जेसीं ताईं पंहिंजो मसइलो हल नथो थिए इंशाल्लाह वरी महिरबानी। सही। आख़िर में असीं साईं शाहनवाज़ साहिब खां
पुछंदासीं त आख़िर हीउ जेको इशू आहे उहो आख़िर हल कीअं थींदो ऐं इन सां गॾोगॾु हीउ जेको अवामी मसइलो आहे त अवाम केतिरो साथ ॾिए पई, छो जो डायरेक्टली साईं खां पुछूं था सर अवाम केतिरो इन में मसइले में आवाज़ साथ ॾिए पई? अल्हम्दुलिल्लाह अता साहब घोटकी ज़िले जी अवाम बाशऊर आहे ऐं उन्हनि खे मुकमल अंदाज़ो आहे इन सूरत हाल जो। अवाम जो आवाज़ु जेको आहे सो उहो साम्हूं अचे पियो सोशल मीडिया जे ज़रिए, पर जेको इज्तमाही तौर ते आवाज़ु उथणु खपे जंहिंमें सियासी असां जूं पार्टियूं आहिनि ऐं असां जूं मज़हबी जमायतूं आहिनि, असां जूं मज़दूर तंज़ीमूं आहिनि, आबादगार तंज़ीमूं आहिनि ऐं असांजा ट्रेड यूनियन्स आहिनि, उहे सभु गॾिजी करे इन्हनि खे किरदारु अदा करिणो पवंदो, इन्हनि खे मोटिवेट माण्हुनि खे करिणो पवंदो। इन्हनि जा सवे कारकुन आहिनि, उन्हनि जूं मुख़्तलिफ़ विंग्स आहिनि, उन्हनि जूं कल्चरल विंग आहिनि, उन्हनि जूं हारी विंग्स आहिनि, उन्हनि जूं स्टूडेंट विंग्स आहिनि, उहे उन्हनि जा तलबा जेको आहिनि सो यूनिट्स आहिनि। उन्हनि में जॾहिं उहे माण्हुनि खे आगाही ॾींदा, माण्हुनि खे ॿुधाईंदा सुठे नमूने सां, त माण्हू उन्हनि जी ॻाल्हि खे उहे ॿुधंदा ऐं इन ते जेसि ताणी असांजो आवाज़ु जेको आहे सो हिकिड़ो भरपूर मुतहद असां थी करे आवाज़ु न उथारींदासीं त एसि ताणी असां हिन मसइले खे टैकल न करे सघंदासीं ऐं असांजो हीउ पाणी जो मसइलो हल न थी सघंदो। ऐं मूंखे उमेदु आहे त घोटकी जी अवाम हिन में भरपूर सहकार कंदी, छो त हीउ हिकिड़ो निज अवामी मसइलो आहे, हीउ को सियासी मसइलो न आहे ऐं न ई को इनफ़रादी मसइलो आहे। हीउ असांजे घोटकी ज़िले सां गॾोगॾु असांजी सिंध जो मसइलो आहे ऐं असांजी सिंध जे आबादी जो मसइलो आहे ऐं इंसानियत जो मसइलो आहे। तंहिंजे करे असांजी पाकिस्तान अवाम जो मसइलो आहे। त इंशा अल्लाह ताला अवाम जेको आहे सो उहो इन सां गॾोगॾु सेमिनार जेके आहिनि से उन ते उहे कोठाइणु खपनि, हिन ते पंहिंजो पीस रैलीज़ जेके आहिनि उहे जेके आगाही मुहिम जे लाइ उहे निकिरणु खपनि, उन ते जेके आहिनि उहे एहतजाज थियणु खपनि, मुज़ाहरा थियणु खपनि। इन ते वॾे पैमाने ते असांखे अवाम खे मोबिलाइज़ करिणो पवंदो। अवाम निकिरंदी, बिल्कुलु निकिरंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके असां शऊर वारा माण्हू आहियूं, जेके पाण खे असां सिंध जो शऊर सॾायूं था, असां सहाफ़ी दोस्त, वकील, इंजीनियर, डॉक्टर, उस्ताद, जेको दानिशर तबिको आहे असांजो पढ़ियलु लिखियलु तबिको, उन जे मथां ज़िमेवारी आज थिए थी त उहे असां अॻिते अचूं, असां अमली तौर ते मैदान में अचूं, असां माण्हुनि खे मोटिवेट करे मोबिलाइज़ करे असां हुकूमत खां इहो जेको आहे सो करायूं त इहो मुमकिन आहे, बिल्कुलु थी सघे थो। पंजाब जो पाणी जेको आहे इहो बि सूबाई जेका कानूननि जी भञकड़ी आहे ऐं इहो बि बंदि थी सघे थो पियो। ऐं जेको असांजो हिते मक़ामी सतह ते जेके असांजूं फैक्ट्रीज़ आहिनि, शुगर मिलूं आहिनि ऐं गैस फील्डूं आहिनि ऐं भाण फैक्ट्रियूं आहिनि, इन्हनि जा पावर प्लांट आहिनि, इन्हनि जो जेको जर जे अंदरि जीअं तव्हांखे साईं सलेमान मार साहिबु जेको आहे सो इन साईं जो तमामु घणो कमु थियल आहे हिन पाणी जे हवाले सां। हिन साईं खे पाकिस्तान जे सदर जेको आहे सो उन ख़त लिखी करे साईं खे घुरायो हुयो उते प्रेसिडेंशियल हाउस में, उते साईं खां ब्रीफिंग वरिती वई हुई पाणी जे मसइले ते। त इहो मसइलो हल थी सघे थो पियो, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां अवाम ऐं असांजा पढ़ियल लिखियल माण्हू उहे संजीदा थी करे उहे आवाज़ बुलंद कनि ऐं पंहिंजे अवाम खे मोबिलाइज़ कनि। आख़िर में सर असांखे इहो ॿुधाइजो त कोर्ट सगीरूं आहे उहो कोर्ट सगूरी मां केतिरी उमेदु आहे त असांखे जेको आहे उहो फ़ाइदो पहुचंदो? असांखे अल्लाह पाक मां, पाकिस्तान जे आइन मां ऐं असांखे पंहिंजे अदालत सगोरी मां, असांजी पाकिस्तान जूं अदालतूं, असांजी सिंध जूं अदालतूं, आला अदालतूं, उहे मुकमल तौर ते आइन ते कमु कनि थियूं पियूं ऐं हीउ निज आइनी मसइलो आहे। हीउ आइन जे आर्टिकल 19 जी भञकड़ी आहे, 25 जी भञकड़ी आहे। हीउ असांजी ह्यूमन डिग्निटी जो मसइलो आहे ऐं कोर्ट सगोरी खे जेको आहे तव्हांखे मां ऑर्डर ॾेखारियां त उन में बि असांजी अदालत सगोरी जेको आहे सो उन लिखियो आहे त हीअ जेका आहे आर्टिकल 9 कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जेको 1973 जो उहो गारंटी ॾिए थो पियो त जेका साफ़ पाणी आहे उहो इंसानी ज़िंदगी जो बुनियादी जेको आहे सो उहो हक़ आहे त उनखे साफ़ पाणी आबादी खे मिलणु खपे। त इन जेका कॉन्स्टिट्यूशन जी वायोलेशन थींदी उन जे लाइ जेके कॉन्स्टिट्यूशनल कोर्टूं आहिनि, आइनी अदालतूं आहिनि,
ही पिटिशन बि उन आइनी अदालत में वई आहे सखर बेंच में। इंशाअल्लाह ताला अवाम सुरखरू थींदी ऐं अवाम जो हक़ जेको आहे, अवाम जी जेका हे ज़्यादती थिए पई जर जे पाणी सां, उहा अदालत सगोरी जे हुकुम सां बंदि थी वेंदी। थैंक यू सो मच सर शाहनवाज़ महिरबानी साहब। थैंक यू सो मच सर सुलेमान साहब। साईं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं तव्हांखे बाख़ूबी इहो अंदाज़ो थी वियो हूंदो त असीं कहिड़े क़िस्म जो पाणी जेको आहे वापराए रहिया आहियूं, ऐं जंहिंजे करे असां वटि तव्हां ख़ासि तौर ते ॾिठो हूंदो त सिंध जे हर तक़रीबन डिस्ट्रिक्ट में जेके अस्पतालूं आहिनि उहे वधंदियूं वञनि थियूं पियूं, ऐं असां वटां साफ़ पाणी जी जेकी सहूलियत आहे उहा असां वटां मौजूदु न आहे। इंशाअल्लाह ताला इन साॻे टॉपिक ते ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते साईं वारनि सां डिस्कस कंदा रहंदासीं। ऐं आहियां ताउसिन सुमरो इजाज़त ॾींदा, गॾायूं। अल्लाह हाफ़िज़।